सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। दोस्तों इंतजार की बड़ी खत्म खिताब चलो आज बंदा से उस्ताद उलमा साहिबजादा साईं सरदार अहमद खुदा जी खुदा फरमाए साईं के इस्तकबाल में नारन की जवाब नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर जमात सुन्नत। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इहदिनस सिरातल मुस्तकीम सदक़ल्लाहुल अज़ीम। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मजहबे हनफी दारम मिल्लते हजरत खलील खाक पाए गौसे आजम ज़ेर साए हर वली। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मेरे मुस्तफ़ा का नूर है। तारीख अगर ढूंढेगी सानी ये मोहम्मद सानी तो बड़ी चीज है साया न मिलेगा। मुजाहिद दोस्तों भाइरों बुजुर्गों अल्लाह तबारक व तआला जा लखे इंसान जे तवा असांखे पांजे पाक घर ऐं पांजे पाक कलाम जी महफिल में अचण जी तौफीक अता फरमाई। अल्लाह तबारक व तआला जा लखे इंसान जे तवा असांखे अहले सुन्नत वल जमात मां पैदा कयो बी अल्लाह जी या मेहरबानी जो अल्लाह जे हिकिड़े कामिल वली जे हिन आस्थाने ते असांखे अचण जी तौफीक अता फरमाई। हज़रत मां ये ॻाल्हि करे तव्हांजे ज़हननि खे थोरो पाण ॾे शिकराए पोइ अॻिते मौज़ू शुरू थो कयां, थोरो गौर फ़िक्र कजो। हज़रत महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह जेको वक़्त जो बादशाह हुयो उन इहा इश्तिहा ज़ाहिर कई त मां हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम सां मिलां। उते अल्लाह जा नेक बाना अची उन जे दरबार में वेहंदा हा। तव्हां जेकॾहिं गौर सां ॿुधंदव यकीन रखो हे अल्लाह जे कामिल वलीअ जूं ॻाल्हियूं तव्हां दिलि सां ॿुधो। अल्लाह जे घर में वेठा आहियूं ऐं हिकिड़े कामिल वलीअ जे हिन दरगाह में वेठा आहियूं। यकीन रखो उन जी नज़र तव्हां असां ते मौजूद आहे। असां इहो सोचूं त अल्लाह वारे जे साम्हूं ऐं अल्लाह जे घर में असांजो इहो अक़ीदो आहे त अल्लाह वारा ज़िंदा आहिनि। असांजो इहो अक़ीदो आहे त अल्लाह वारा ज़िंदा आहिनि। कीअं ज़िंदा आहिनि तव्हां सोचे बि नथा सघो ईअं ज़िंदा आहिनि। हे जेके मथों मण मिटनि जा पहल आहिनि असांजी नज़र में त साईं पीर साईं रोज़े धड़ी रहमतुल्लाह अलैह खां कंहिं पुछो त मुंहिंजा साईं तव्हांजो विसाल कंदव त असां पोइ काॾे वेंदासीं, कंहिंसां मिलंदासीं? त रोज़े धड़ी बादशाह इहो उन्हनि खे फरमायो त तव्हां परेशान न थियो, इहा मिटीअ जी मुठ असांखे तव्हांजे मिलण खां थोरे रोके थी सघे। यकीन रखो अल्लाह वारा मौजूद आहिनि। असां इहो मज़ो ॾिठो आहे। यकीन रखो ऐं अचण सां साईं मुश्ताक जेको गादी नशीन आहे हिन दरगाह शरीफ जो अचण सां मूंखे अहिड़ी ॻाल्हि ॿुधाई जो असांजे ईमान खे ताज़ो करे छॾियो। मां उन बुज़ुर्ग जो नालो न खणंदुमि, मता चवनि त हे पंहिंजी तारीफ़ ते लथो आहे, पर अल्लाह जे घर में वेही इन अल्लाह वारे ॻाल्हि कई। विसाल शुदा पंहिंजी जॻह ते हिकिड़े कामिल फ़क़ीर जे लाइ अल्लाह जे हिकिड़े नेक बाने जे लाइ साईं मुश्ताक मूंखे इहा ॻाल्हि कई त मां मदीने में उन शख़्स खे मां ॾिठो जेको वियो ई न हो। साईं हे मुश्ताक अल्लाह जे घर में बि ॻाल्हि
मां उन फ़कीर अल्लाह जे बाने नेक जो नालो न वठंदुसि, पर मां तव्हांखे इहो ॿुधायां थो त यकीन रखो अल्लाह वारनि जे लाइ का बि परे जी ॻाल्हि ई कोन्हे। यकीन रखो यकीन रखो मां इहा अर्ज़ु थो कयां त साईं वॾनि जी दुआ आहे। अल्लाह ॾिसे बसे थो मदीने वारे साईं खे असां हाज़िर नाज़िर सभी ॻाल्हि था कयूं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चई करे मां ॻाल्हि थो कयां, मता का सम्झो त हे ड्राड़ थो हाणे। यकीन रखो इन अल्लाह जे कामिल वलीअ जी ताक़त सां असां उहे शयूं बि ॾिठियूं न जेके तव्हां ख़्वाब में बि नथा सोचे सघो। हे आलम बरज़ख यानी पर्दे वारी दुनिया है। हे जे चाहे अल्लाह जो कसम खणी तो चवां जे हे चाहे त तव्हां इन्हनि खे घुमंदे फिरंदे ॾिसो। यकीन रखो ये अल्लाह जे शरीयत जी पासदारी आहे इन्हनि वटि, न त हे तव्हां ऐं असांखे ॾिसनि था ऐं सुञाणनि था। ऐं यकीन रखो तव्हां का बि शइ चओ था उहा तव्हांजी करे था। मां हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कयां त मुंहिंजो नंढड़ो बीमार हो, मुझे घर वातन खे ख़बर आ, तबियत तमाम नई नासाब हुई। मां पर ज़ाहिर आ हाणे पी मां जो असां थिया आहियूं, पी थिया आहियूं त हाणे लत निड़ी ते आई आहे। असांखे इहा ख़बर नहीं त औलाद केतिरी प्यारी थींदी आहे। असां इहो सोचींदा आहियूं त असां माउ पीउ खे ॼावासीं बस उन्हनि जे दिलि में कुझु बि न हूंदो असांजे लाइ, पर हाणे असांखे ख़बर पई आहे खाली न अल्लाह सही ॾिसे बसे थो। चवंदा आहियूं त असांजे तरफ़ वारी थधी हवा में इन्हनि खे लॻे। जिन जी शादी थियल आहे औलाद आहे, यकीन रखो मूंसां तव्हां मुतफ़िक़ हूंदव, पर जेकॾहिं औलाद खे थाबो थो अचे त थाबो हुनखे थो अचे ॼण दिलि असांजी थी निकिरे। अल्लाह ॾिसे बसे थो, पर शर्त इहो आहे जेके पीउ हुजे ऐं उनखे औलाद बि हुजे, ख़बर उनखे हुजे। ऐं असां हाणे था सोचूं त असां पंहिंजे पीउ माउ खे केॾो प्यारो हूंदासीं। हाणे था सोचूं, पहिरियों त ख़बर ई कोन्हे, बस ॼमिया आहियूं इहो ई अबो आहे, ॾिठोसीं कॾहिं अदब कयोसीं कॾहिं न कयोसीं, पर हाणे सोचूं था त जेको पुटु जेकी औलाद असांजे साम्हूं का बेअदबी थी करे, हाणे था सोचूं त असांजे दिलि ते केॾो असर थो थिए। अल्लाह साईं बेअदबी को उन्हनि खे पनाह में रखे। अल्लाह साईं अहिड़ा दुख असांखे कोन्हनि नान हबीब जे सदके। पर मां हर औलाद खे इहो अर्ज़ु कयां त पीउ माउ खे न ॾुखायो कॾहिं, पीउ माउ खे कॾहिं बि न ॾुखायो। यकीन रखो दुनिया उनखे तड़पाए भले तड़पाए, उनखे एतिरो असर न थींदो जेको औलाद जे चवण जे करे। जेको उन्हनि जो असर गरम सर्द जेको बि कढंदो उहो पीउ माउ जे दिलि ते अहिड़ो असर कंदो जहिड़ो को दुनिया जो का तीर बि असर नथो करे, छो त पंहिंजनि जी तकलीफ़ वधीक थींदी आहे। त मां अर्ज़ु पियो कयो त साईं क़िबला मुश्ताक मंजर मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई, पर अॼु में इहा मूंखे ख़बर हुई कंहिं ॿिए नमूने सां, पर साईं मूंखे इहो ॿुधाए त मदीने पाक में उन अल्लाह जे कामिल वलीअ खे बाने खे फ़कीर खे असां हीअं साम्हूं ॾिठोसीं, हालांकि उहो वियो न, छो त उहो फरमाईंदो आहे बुज़ुर्ग अल्लाह जो कामिल फरमाईंदो आहे त जे सदके असां नथा वञूं इन क़ुर जे सदके जंहिंजी महफ़िल में अॼु मौजूद आहियूं। इन हाफ़िज़ सनाउल्लाह अॼु तव्हांजे आदो ख़तम शरीफ़ पूरो कयो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मां ख़ुशि आहियां त इन हाफ़िज़ सगोरा बि कढिया आहिनि। यकीन रखो इहा वॾी दौलत आहे। हाणे ई हाफ़िज़ सगोरा जॾहिं बि जाते बि हिकिड़ो अखर बि पढ़ंदा न त इहो हाफ़िज़ एहसान खे सवाब थींदो ऐं उन खां पोइ असांखे बि सवाब थींदो, असांखे बि सवाब थींदो, छो त इहो मता ॿ टे ॾींहं असांजे मदरसे में बि रहियो हुजे। ही हाफ़िज़ साहब गॾु पढ़ियो आहे हिन सां। अल्लाह जा लख एहसान आहिनि, अल्लाह जा लख एहसान आहिनि। बिल्कुलु साईं वॾो असांजो फरमाईंदो त असां हाफ़िज़ आलिम करोड़पति आहियूं, अरबपति।
तव्हां इहो सम्झी सॼो पंहिंजी औलाद खे हिते अल्लाह सही तव्हांखे हीअ दौलत ॾिनी आहे त तव्हां पंहिंजे बचनि खे हाफ़िज़ कयो। यकीन रखो जंहिंजे पेट में क़ुर हूंदो क़यामत में त छा पर क़ब्र में उनखे तकलीफ़ न ईंदी। हदीस पाक अल्लाह जो हबीब तो फरमाए त अल माहिरुल कुरान मा सफरतिल किरामिल बरर। हदीस पाक साईं करीम दा फरमाए त जेको कुरान जो हाफ़िज़ आहे वो क़यामत जे ॾींहुं मलाइकनि सां गॾु हूंदो। हाफ़िज़ कुरान तव्हां सेखारियो पंहिंजे बचनि खे कुरान, कॾहिं बि बेअदब न थींदा। उन नियत सां सेखारियो, कॾहिं बि बेअदब न थींदा। यकीन रखो त साईं जन इहा मूंखे ॻाल्हि ॿुधाई, मूंखे ॾाढी ख़ुशी थी, ॾाढी ख़ुशी थी। जो अल्लाह वारनि जी ॻाल्हि ॿुधाई न असांजी दिलि जेकी आहे न ताज़ी थी वेंदी आहे। यकीन रखो त मां अर्ज़ु पे कयो त हज़रत महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह उन इहा इरादो ज़ाहिर कयो त मूंखे ख़िज़र अलैहिस्सलाम सां मिलणो। तव्हां इहो ॾिसंदा हूंदो हज़ारे करोड़े अरबे वात उन में ज़बान हर कंहिंजी ज़बान पंहिंजी आहे, पर जेकी ज़बान उन जी आहे उहा ज़बान उन जे ख़ानदान जो नस्ल ईंदी आहे। समझो था, उहा उन जे ख़ानदान जो नस्ल ईंदी आहे। त हिन जो ख़ानदान केरु त हिकिड़े तव्हां असां पारे माण्हू आहे महमूद गज़नवी खे अर्ज़ु कयो त क़िबला मुंहिंजे बचनि जो ख़र्च पाणी तव्हां कयो, मां वज़ीफ़ो तो कयां दरगाह जे कप ते, पोइ इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हांखे ख़िज़र अलैहिस्सलाम मिलण ईंदो। हुन चयो त ठीकु आहे, छह महीना तोखे इजाज़त आहे, तूं वज़ीफ़ो बचाए, मां तुंहिंजे बचनि ॿारनि जो ख़र्च कंदुसि। हुन 6 महीना गुज़रिया, आयो वापसि, बादशाह के अर्ज़ु की क़िबला हाणे ॻाल्हि इहा आहे त थोरो हेठि मथे वज़ीफ़ो थी वियो आहे, इन जे करे मूंखे 6 महीना ॿिए बि खपनि। ॿुधो था ॻाल्हि? 6 महीना मूंखे ॿिए बि खपनि। बादशाह चयोसि तोखे मोकल आहे, साल तुंहिंजो ख़र्च मां संभालींदुसि। सही कराची खे धाड़ो कहिड़ो लॻंदो? 12 महीना जो गुज़रिया त बादशाह जो इहा हलवाल काथे पहुचाई कम खे कि साईं मां जाहिल माण्हू, मूंखे कहिड़ी ख़बर ख़िज़र अलैहिस्सलाम जी, मुंहिंजी अहिड़ी औकात ई न आहे जो मां ख़िज़र अलैहिस्सलाम खे चवां त तोसां मिली वञे। बस मां ग़रीब हुअसि, ॿारनि जे लाइ ख़र्च पाणी तोखे कढणो हो, इन करे उहो कढियो। बादशाह खे ॾाढी कावड़ आई। समझो था न? बादशाह खे जो कावड़ आई त उते जेके वुज़रा वेठा हा, वुज़रा उन्हनि सां गॾु अल्लाह जा कामिल वली बि हूंदा हा। बादशाह जो त हिन ठग खे कहिड़ी सज़ा ॾिनी, जे मूंसां कूड़ हयो आहे, बादशाह सां कूड़ हयो आहे। पोइ महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह खे हिकिड़े वज़ीर चयो साईं हिन जो सिर कलम कयो। त हिकिड़ो कामिल वली भरिसां वेठो, उन चयो त हे सही थो चए। केरु? इहो वज़ीर जेको चए थो न सिर कलम कयो हिन जो, इहो सही थो चए। ॿिए वज़ीर खां महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह पुछियो त अदा हिन सां छा कजे तूं ॿुधाए। त ॿिए वज़ीर चयो त साईं इन ते कुता छॾियो, कुता पाणे खाई ॿारी। हिन हेड़े तेड़े ॿिया तव्हां ते जेको आहे हेॾो इंतज़ारु करायो, कूड़ आयो तव्हां। बादशाह वरी ॿिए वज़ीर खां पुछियो दादा तुंहिंजो छा ख़्यालु आहे? हाणे जॾहिं कुतनि वारी ॻाल्हि थी त उन फ़क़ीर चयो त इहो सही थो चए। हुन जे लाइ बि चई सिर कलम वारे जे लाइ, हिन कुतनि वारे जे लाइ बि चई त इहो सही थो चए। हज़रत अय्याज़ रहमतुल्लाह अलैह वेठो हो, जेको महमूद गज़नवी जो वज़ीर हो, आशिक़ भी हो, मुरीद भी हो ऐं मञींदड़ भी हो।
वो बैठो त महमूद गजनवी रहमतुल्लाह अलैह हजरत अयाज के मुखातिब थी करे चयो त अयाज तू दी हालवाल हिन सा छा कजे त अयाज रहमतुल्लाह अलैह फरमाए थी साईं क़िबला जेके मुको दा पुछो इने के माफ कयो सुभान अल्लाह छा हिन के माफ कयो साल ता जा हिन जा बच्चा साल फल ता जे पैसे दे लान ता के केड़ी खोट आई जे कूड़ है थई खुदा काणो ने के माफ कयो उन फकीर महमूद गजनवी के ॾिसी तो इहो भी सही थो थिए महमूद गजनवी रहमतुल्लाह अलैह फरमायो त बुजुर्ग गाल त बुधो सिर कलम वारो भी सही कुतन वारो भी सही ही भी सही छा वजह उन फकीर अल्लाह जे बाने महमूद गजनवी के फरमायो त बादशाह सलामत हुन जे चो न सिर कलम जो इन पांजे खानदान न सुनो छो त इन जा वडा जलादा समझो ना इन जा वडा जलादा ऐ जे को चो न जे कुत्ता छजो इन जा वडा एकड़े बादशाह जा कुत्ता संभालीदा उन के वीजा दीदा बादशाह जे कुत्तन जी खिदमत कंदा इन पांजे वडन जो दस दिनो त मां केर आया पांजी हैसियत बुधाई आ त मां कुत्तन वारे जो पुत्र आया हुन चयो त मां जलाद जो पुत्र आया पर हे जे को थई न जे अयाज हे जो अयाज आ न इन तो के साथ जो त साईं इन के माफ कर यो अल्लाह जे हबीब जी औलाद सुभान अल्लाह यो अल्लाह जे हबीब जी औलाद आ इन पांजे खानदान के दिखारियो आ त मुजो खानदान वो आ जेको माफ कंदो आ त बादशाह सलामत ही शिरकी जियो त महमूद गजनवी शिरकी जियो सी अयाज तू के कने भी न बुधायो त तू सही त मां तो खिदमत वठंदो रहियो जिसे मां शो बुधाया जने तो जोड़ो साईं गड हुजे मां त खिदमत करण में मुखे मजो पो अचे पर साईं गाल बुधो हिन फकीर अल्लाह जे बाने मुजो राज फाइज को कदे भी ता खबर नहीं त मां सयदा पर अज मां इन फकीर जो राज तो फाइज किया त तमा चौ पे न खिजर अलैहि सलाम सा मिलणो आ इयो ही खिजर सुभान अल्लाह चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया की ये शान है खिदमतगारों का सरदार का आलम क्या होगा तमा गाल कर इने जे करे किया कई कदे भी जदे भी काथे भी किथे भी तवा के जे कने को मिले न त साईं हिय न कयो हे गलत कम आ तवा समझो त उन जो खानदान इयो जो यकीन रखो जे जो लुत्फो पाक होंदो वो अल्लाह जे हबीब जी गुस्ताखी कदे न करे यो माता के बुधाए यो माता के बुधाए छया जे जो लुत्फो पाक होंदो न वो आशिक रसूल सुभान अल्लाह वो अल्लाह वारन के मरण वारो होंदो अल्लाह तबारक व तआला तवा इंसान के नेक जी सोबत में आने नेक सा मोहब्बत रखने की तौफीक अता फरमाए हजरत मेहर अली शाह गोलड़ा शरीफ वारो बुजुर्ग जे जो इयो चेला त किथे मेहर अली किथे सैर सना गुस्ताख अखियां किथे जालन वो जने ट्रेन ते एकड़ो उन जे खलीफे गाल लिखी आई है खलीफे त ट्रेन मा जदे असा रावलपिंडी मा निकता से ए कल्याण आवान जेको शहर है को रावलपिंडी जे बरसा आया आवान कल्याण उन जे बरसा ट्रेन जदे स्टेशन दे बीठी त साईं मेहर अली साहब मुखे यो फरमायो अदा ट्रेन जो ढक मथे कर ट्रेन जी दरी मथे कर जदे मां ट्रेन जी दरी मथे गई साईं बीह करे थदो सा भरे अंदर करे वरी बाहर अंदर करे वरी बाहर अंदर करे वरी बाहर पाना खलीफे पुछा के साईं इयो भला ई शौक के छो त अल्लाह वारन सां जे गडु हूंदा न उनखे इस्तिया हूंदी त जेको साईं करे असां उनखे ॾिसो असां के खबर पई इन की शौक ॿियो हिकिड़ो अर्ज़ कयां त जे जेमो खाधो हूंदो न उहो उनखे ख़बर हूंदी असां अलाह वारो खाधो अॼु बि खाऊं था
त मां अर्ज पे कयो अॻ में त मुंहिंजो नंढड़ो बीमार जो थी पियो त ॾींहं ॿ टे उनखे तकलीफ़ ॾाढो हियां में तकलीफ़ आई साईं मुस्ताक ॾाढी मन तकलीफ़ पोइ टेपरी जो मदरसे में वेठा बाबे दवा घुराए ॾिनी उहा मां उनखे बाबे जो इनखे प्यार मां प्यारी बहरहाल मूंखे हुन उल्टी कई मूंखे मन उहा ॻाल्हि न पई वणे पंहिंजे बचे जी मां पंहिंजे ॾाॾे साईं ॾे खणी वियोमांसि पंहिंजे ॾाॾे साईं ॾे खणी वियोमांसि उते दुआ घुरी मां रोज़ ईंदो आहियां अल्लाह जी महिरबानी सां खाऊं जो उन्हनि जो था छो त अल्लाह तबारक व तआला इन्हनि जे ज़रिए असांखे ॾिए थो त असांजो वञण बि लाज़मी आहे बहरहाल मां उते वई दुआ घुरी ऐं नंढड़े पंहिंजे नालो वठी साकिब रज़ा बाबा खे चयो फीड़ो रख उन नंढड़ो जो 4 साल उमिरि उन पंहिंजी ॿोलीअ में नंढा बादड़ीअ में ॾाॾे साईं असांजे खे अर्ज़ कयो त बाबा मूंखे फीड़ो रख यकीन रखो अॼु अल्लाह वारे जे साम्हूं मां इहे ॻाल्हियूं कयां यकीन रखो राति उहा हर कढ कंदो खीर पियंदो कढ कंदो निंड सॼी राति असां माउ पीउ फिटल उन राति सुकून सां निंड की हिन वक़्तु ताईं मां समझी वियुसि अल्लाह जा कामिल वली बिल्कुलु ज़िंदा बहरहाल साईं मेहर अली शाह खे उन मुरीद इहो अर्ज़ कयो त क़िबला हाणे इहो तव्हां जो मथे कई साह हीअं खणो पिया थधो साह भरियो पिया वरी अंदरि पिया कयो वरी ॿाहिरि पिया कयो वरी अंदरि पिया कयो वरी ॿाहिरि पिया कयो छा माजरा साम्हूं का अहिड़ी का शइ त कोन ॾिठी जो तव्हां अंदरि ईअं पिया कयो त ख्वाजा मेहर अली शाह बोला शरीफ वारे इहो फरमायो अदा इन कोठ में हिकड़े कामिल वली जी मज़ार आहे जंहिंजो नालो फज़लुद्दीन कल्यामी आहे उन जी इते मज़ार आहे उन जो इते रोज़ो आहे मां इहे इन करे मोकियां त अल्लाह वारे जे रोज़े जे मथों हवाए में इश्क गॾियल हूंदो आहे इश्क गॾु हूंदो आहे पोइ मां उन इश्क खे पंहिंजे अंदरि करणु पोइ चाहियां इन जे करे ईअं छो इन अल्लाह वारनि खे ख़बर कोन्हे इहो फज़लुद्दीन कल्यामी जंहिंजे लाइ माण्हू चवंदा उन दौर जा त काफ़र आहे हाणे बि ईअं आहे छो त मां अॻु में ई तव्हांखे ॿुधाए छॾियां जंहिंजो अंदरि जहिड़ो हूंदो जहिड़ो ठाव जेके हूंदो उहो ॿिए खे बि ईअं सम्झंदो पर यकीन रखो अल्लाह वारनि वटि ॾिंदा कयो छो इन जी नज़र पंहिंजी न हूंदी अल्लाह जी नज़र सां ॾिसंदा ईअं न सम्झो त इहे ख़तम थी आहे न कॾहिं बि नथो थी सघे सवाल ई पैदा कोन्हे असां इहे नज़ारा करे ॾिठा आहिनि अल्लाह जो कसम खणी थो ॻाल्हि कयां त इन्हनि जे मथों इहा मिटी ईअं आहे जीअं असां मथों चादर विझंदा अल्लाह जो कसम खणी ॻाल्हि थो असांखे मनो थियल आहे घणनि ॻाल्हियुनि जी निकिरण नथा कयूं अल्लाह ॾिसे बसे थो इन जे मथों मिटी ईअं आहे जीअं चादर बहरहाल इहो साईं फज़लुद्दीन कल्यामी उन जे लाइ चवंदा माण्हू काफ़र आहे इन जनाज़ नमाज़ ई न पढ़ाईंदा भले रुले पियो साईं फज़लुद्दीन कल्यामी वक़्त जो कामिल वली मजदूब ओ साईं मेहर अली शाह खे ख़्वाब में थी त मेहर अली शाह मुंहिंजी जनाज़ नमाज़ तूं पढ़ाए मां तोखे पाण ॿुधाईंदुसि मुंहिंजे विसाले मां तोखे पाण ॿुधाईंदुसि पंहिंजे विसाले हिकिड़ी राति सुम्हियो पियो मेहर अली शाह तूं फरमाए त मां सुम्हियो पियो त राति जो ख़्वाब में अची थी त मां मोह पियो तूं सुम्हियो पियो मां विसाल करे छॾियो आहे अच मुंहिंजी जनाज़ नमाज़ पढ़ाए साईं हुननि खे ख़बर आहे त जेको अल्लाह वारो हूंदो उहो कॾहिं बि कूड़ न हणंदो आहे उन जो ख़्वाब शैतानी नथो थी सघे उन्हनि जो ख़्वाब रहमानी हूंदो आहे बहरहाल उन साईं मेहर अली शाह इहो फरमायो त मां मां तुम शागिर्द हिकिड़े मुरीद खे खयो हल यार ट्रेन ते हलो सुबुह जो उते जनाज़ नमाज़ पढ़ो हल हाणे ख़्वाब ते साईं सां वाइदो थियल आहे नमाज़ मां पढ़ाईंदुमि बहरहाल
साईं फजलुद्दीन कल्याणी जो ॻोठ जेको कल्याम अवाण आहे अॼु बि मौजूद आहे। साईं जो रोज़ो मुबारक बि मौजूद आहे। साईं मेहर अली शाह था फरमाइनि त जॾहिं असां उन जे ॻोठ जी हद ते पहुतासीं त मेहर अली शाह खे साईं फजलुद्दीन कल्याणी खे मां ईंदे ॾिठो। साईं मेहर अली शाह थो फरमाए त साईं मां फजलुद्दीन कल्याणी खे हीअं ईंदे ॾिठो। मां चयोमांसि क़िबला मुंहिंजी निंड फिटायो, मां तहजद भी छॾे करे आयो आहियां भगल टुटल त मां वञी जनाज़ो पढ़ायां, तव्हां एॾी माना कई जो तव्हां त ज़िंदा वेठा आहियो। ॻाल्हि ॿुधी छॾियो त साईं फजलुद्दीन कल्याणी फरमाइश त मूंखे अल्लाह जी इज़त ऐं उन जे हबीब जी इज़त जो कसम मां घर में विसाल करे चुको आहियां, पर मां हे जो तोड़ी आयो आहियां त तूं अल्लाह जे हबीब जी औलाद आ, मां तुझे इस्तक़बाल लाया चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया की, ये शान है खिदमतगारों का, सरदार का आलम क्या हो। यकीन रखो जेकॾहिं असां अल्लाह वारनि ॾे वेंदासीं, मां जेकी आय सगोरी पढ़ी उन जो मक़सद इहो आहे, हर नंढड़े ॿार खे बि इहा आयत अचे थी कहिड़ी इहदिन सिरातल मुस्तक़ीम। हाफ़िज़ त हाफ़िज़, पर जेके मूं जहिड़ा हूंदा गुनाहगार जेके अणपढ़ियल उन्हनि खे बि ख़बर आहे इहदिन सिरातल मुस्तक़ीम अलहम शरीफ़ में आहे। पढ़ूं त था समझूं नथा। इन जी माना इहा आहे त अल्लाह से मूंखे माना तौफ़ीक़ ॾे सिधे रस्ते ते हलण जी। हे जेकी माना तव्हां घणनि जी ॿुधंदा आहियो न त सिधे रस्ते ते हलाए, सिधे रस्ते ते हलाए, न सिधो रस्तो ॾेखार। घणनि जी तव्हां माना ॿुधी हूंदी त सिधो रस्तो ॾेखार, सिधो रस्तो ॾेखार न। अल्लाह से फरमाए त तूं त रुॻो चईंदो त सिधो रस्तो ॾेखार, मां तोखे ॿीहर थो चवां हे थी सिधो रस्तो, हाणे हलण तुंहिंजो कमु आहे। पर असांजे कामिल वलियनि बुज़ुर्गनि इहो फरमायो त ईअं न चओ अल्लाह खे त सिधो रस्तो ॾेखार, न न ईअं चओ मुंहिंजा मालिक सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता कर। इहदिन सिरातल मुस्तक़ीम माना सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। त बुज़ुर्ग इन में तफ़सील लिखिया आहिनि रस्तो सिधो कहिड़ो, रस्तो सिधो कहिड़ो आहे। जेके वञनि था 2-3 ॾींहं सऊदी या 2-3 ॾींहं काॾे त उन जा ख़्यालात चेंज थी था वञनि। यकीन रखो असांजे ॾाढो साईं बि 24 हज कया अथई। तव्हां त असांजे घर जा भाती आहियो, पर असांजो वालिद साईं जो फरमाए त 6 महीना असां उते रहंदा हुआसीं। 24 हज हर साल साईं जन विया। असांजो ॾाढो साईं खुद साईं जन 3 दफ़ा, मुंहिंजे बाबू साईं 3 दफ़ा वियो, साईं वारा थी मोटी आया। अॼु बि 40 साल थिया आहिनि असांजा शागिर्द उते। मोहन बख्श जी जी हाणे बेरो साहब आयो, 40 साल उन्हनि खे थिया उते ख़िदमत करनि, पर उहे इहा ख़िदमत मस्जिद अल्लाह जे घर जी अज़ान नमाज़ पढ़ाए, नमाज़ पढ़ाए। कॾहिं त उनखे असां कोन ॾिठोसीं, उनखे त कोन ॾिठोसीं कॾहिं वात हणंदे त हीअं थींदो आहे, हीअं थींदो आहे, हीअं थींदो आहे। यकीन रखो असांजो ॾाढो साईं ख़ुदि फरमाईंदो त असां 24 दफ़ा हज ते वियासीं, पर असां ख़ुदि ई ॾिठोसीं त न उन जे कम में न उन जे चवण में ॻाल्हाइण में फ़र्क़ु ई कोन। असां हनफी आहियूं, असां इमाम अबू हनीफ़े जी माने पोइ लॻायूं, असांखे उहो ई करिणो आहे जेको इमाम अबू हनीफ़े चाहे। सब इमाम हक ते, सब इमाम हक ते, पर असांखे उहो करिणो आहे जंहिंजा असां पोइ लॻूं। यकीन रखो हेॾे होॾे न ॾिसो, हेॾे होॾे कंहिंजी ॻाल्हियुनि में न अचो। यकीन रखो असांखे पंहिंजा वॾा ई खोड़ आहिनि। तव्हां इहो सोचो न साईं न अबू समद छा कंदा, उहे निमाज़ कीअं पढ़ंदा, काॾे मुंहुं करे पढ़ंदा, कीअं पढ़ंदा, पेर कीअं रखंदा। यकीन रखो तव्हां प्यारनि जे ॻोठ जा आहियो, अल्लाह जे कामिल वलियनि जे ॻोठ जा आहियो, उन्हनि सां वापसि न रहो, रोज़ ओॾे वञो। शैतान त छा, शैतान जी माउ खे बि तव्हां कंदा आहियो तव्हांखे बुलाए सघो। शर्त इहा त तव्हां वञो, अल्लाह वारा तव्हांखे ॾिसंदा पिया, हीअं वेंदे, हीअं वेंदे, हीअं ईंदे, हीअं वेंदे, इहो सोचींदा न हूंदा त हे मुंडे नथा अचनि। हा बाक़ी छा थींदो, असां मायूं हुजनि या मर्द, असां मायूं हुजूं या मर्द, केर बि हुजे असां इंसान जा, पोइ छा कंदासीं असांखे जिन घर में पूरी कोन औलाद बेफरमान यार। असां घर जे पीरनि खे अल्लाह से पंहिंजो कलाम ॾिनो आहे जेको असां जंहिंजी महफ़िल में आया आहियूं,
केॾो मज़ो थो अचे अलाह जी कसम कुरान जी महफ़िल में आया तो कुरान ॾे आया आहिनि यकीन रखो अल्लाह तबारक व तआला असांखे ॾिठो हूंदो असांजी नज़र अथसि मतिलबु कहिड़ा आया आहिनि मुंहिंजे कलाम जी महफ़िल में तव्हां छा था सम्झो हे अचण असांजो रायगान में न वेंदो रायगान जेको जहिड़ो मतिलबु खणी आया उनजो पूरो थियो ईअं न त थींदो जेको जहिड़ी नियत सां आयो आहे उनजी नियत पूरी थी जेको खाइण आयो आहे उनजो खाइण पूरो थियो जेको पैसनि जे लाइ आयो आहे उनजा पैसा पूरा थिया जेको सिर्फ़ ख़ालिस ख़ुदा करण ऐं अल्लाह जे कलाम जे लाइ आयो आहे उन जे लाइ उहो बि थी यकीन रखो इन अल्लाह वारी नज़र असां ते आहे ऐं क़यामत ताईं रहंदी मां अर्ज़ इहो थो कयां त तव्हांखे मां वधी अर्ज़ आहे त तव्हां पोइ जो असां पछतायूं इन खां इहो भलो आहे त क़ुरान सां मोहबत रखूं क़ुरान वारनि सां मोहबत रखूं यकीन रखो इहे क़ुरान वारा क़यामत ॾेई छॾिया आहिनि छो अल्लाह जे हबीब फरमायो अल्लाह जे हबीब फरमायो त हिकु हाफ़िज़ गुनहगार भले हाफ़िज़ आम जेको इहो समझे त हे हराम आहे हे लाल उहो हाफ़िज़ हिकिड़ो शाबाश आहे उन्हनि माण्हुनि खे जिन हाफ़िज़ पंहिंजा बचा कया आहिनि सलाम आहे उन्हनि खे जाते गोर बि पंहिंजे पुट खे हाफ़िज़ कयो आहे अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो अल्लाह साईं तव्हांजे बचनि खे आबाद कंदो तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाईंदो यकीन रखो अल्लाह वारनि सां निस्बत रखो क़ुरान सां निस्बत रखो पंहिंजे बचनि खे हिते पढ़ायो तव्हां नोट कंदो त अॻली ज़िंदगी उनजी कीअं हुई हाणे कीअं त मां हदीस पाक में ॿुधाई त साईं जन फरमायो अहिड़ो हाफ़िज़ जेके सिर्फ़ इहा ख़बर हुजे त हे हराम आहे हिलाल आहे वीचारो गुनहगार हुजे पोइ बि क़यामत जे ॾींहुं पोइ बि क़यामत जे ॾींहुं 10 ॼणा अहिड़ा छॾाईंदो जेके वाजिब हूंदो जंहिंजे चवंदे उहो हाफ़िज़ ईअं थोरो ई आहे त बसि हर कंहिंखे पाण जहिड़ो था सम्झो जंहिंजे सीने में क़ुरान हुजे असां जहिड़ो कींदो थी सघे जेके अलहम्द पूरो न अचे हाणे तव्हांखे आख़िरी ॻाल्हि इहा थो चवां त तव्हां हाफ़िज़ सनाउल्लाह हुजे हाणे केर बि हुजे क़ुरान वारो हुजे अल्लाह जे घर में जो मुसल्ले ते बीहंदो त तव्हां हुनजे अॻियां बीहंदा आहियो हो अॻियां बीहंदो हाफ़िज़ अॻियां बीहंदो न तव्हांजो मथो काथे ईंदो हाफ़िज़ जे पेरनि में अल्लाह जो शान मथां ॾिसो भले वज़ीर हुजे मिनिस्टर हुजे कहिड़ो बि सदर हुजे हाफ़िज़ जे पोयों बीहंदो हाफ़िज़ जे अॻियां न बीहंदो इहो अल्लाह जी रसूल जो मिंबर आहे दुनिया वारो कोई भी कुर्सी ते हुजे मरी वेंदो न उन जे लाइ तव्हां इहे चवंदो त अॻियों वज़ीर आज़म भले मरी न वञे ज़िंदा ई हुजे तव्हां उन लाइ इहो ॿुधंदो त हे अॻिलो वज़ीर आज़म हे अॻिलो सदर आहे कंहिं बि हाफ़िज़ मोल जे लाइ अल्लाह वारे लाइ ॿुधो त हे अॻिलो अल्लाह वारो इहा निशानी आहे इहे ज़िंदा यकीन रखो क़ुरान कंहिंखे मरण ई नथो ॾे क़यामत जे ॾींहुं इहो क़ुरान उनखे मदद कंदो क़बर में असां पढ़ियो आहे हदीसुनि में असां हदीसुनि में पढ़ियो आहे जॾहिं दफ़नाए माण्हू मोए खे निकिरे थो आवाज़ बि ॿुधे थो इहा हदीस पाक कोन त पढ़नि जाइल जी तव्हां दफ़नाए वञो था इहो तव्हांजा आवाज़ बि ॿुधे थो केरु थो ॿुधे मोह केरु आहे मूंखे त कोई ॿुधाए त मोह केरु आहे मरण खणी थियो आहे त मरे केरु थो अचे कोई मूंखे ॿुधाए त सही त मोह केरु आहे अॼु ताईं कोई भी ना है मोह अॼु ताईं अल्लाह वारा त पंहिंजी जॻह ते पर कोई भी अॼु ताईं न मोह मां तव्हांखे दावा सां थो ॿुधायां इमाम ग़ज़ाली थो फरमाए त जॾहिं खां असां पैदा थिया आहियूं पैदा थींदा था रहूं मरो नथा तव्हां असां थोरो गौर फिक्र नथा कयूं बस मरी जा त छुटा मरी जा त छुटा अल्लाह साईं ॻोठ जो अल्लाह जे कानून में असां हज़रात था जेके क़ुरान वारा उहे मरंदा की जेके हबीब जा उम्मत उहे मरंदा काफ़र भी नथा मरन काफ़र रूह सभिनि जा ज़िंदा आहिनि मौत हिन जिस्म खे ईंदो आहे क़ब्र ताईं बस साह निकितो खलील पुट खे हलंदा साह निकितो क़ब्र में दाख़िल थियो इहो मौत आहे साईं घर में मोह माण्हू दम परवास थियो इहो बि न आहे मौत अल्लाह वारनि ॼाणो इहो मां थो चवां खणी सिर्फ ऐं सिर्फ घर में उन जो खटोलो खजी कब्रिस्तान में दफन जो जे मौत चऊं था त रुगो इन खे चवंदा बस मां त चवां थो कोई भी नथो मरे हे आलम बरज़ख आहे हे पर्दे वारी ज़िंदगी आहे
जे सब कोई मरी वञे न त दुनिया हले ई कोन हे अल्लाह वारा अॼु बि अल्लाह जी ड्यूटीअ में मौजूद आहिनि हे तव्हां असां कीअं था हलूं हे जे न हुजनि कॾो क़यामत अची वञे अल्लाह जो हबीब तो फरमाए अल्लाह जो हबीब तो फरमाए त जे दिल में कुरान हूंदो आहे न कुरान जे सीने में कुरान हूंदो आहे क़यामत ताईं त छा पर जॾहिं मरंदो आहे न मरंदो त कुरान उनखे सुहिणी सूरत में अचे उनजे आॾो वेहंदो आहे कुरान पाक सुहिणी सूरत में अचे आॾो उनजे वेहंदो आहे उहो मोह चवंदो आहे कुरान उनखे तूं केरु आहे हेॾो सुहिणो आहे हाणे के सोने के दाद ॾिसो केॾो दिमाग़ ख़राब थो थी वञे हक़ीक़त आहे साईं असां जो नफ्स जेको आहे फितरत असांखे सुहिणी शइ वणंदी आहे इहा ॻाल्हि वणेव थी न चांवर त अञा पचनि था पिया चांवर उहे थी विया आहिनि हाणे थधा था पिया थियनि असांजे आसिरे में असांखे चवंदा हुओ त हे माल असां लहे त चांवर खाऊं पर अलाह वारो बि छॾे न असांखे त केॾी सुहिणी सूरतूं असांखे वणंदियूं असांजे दोस्त तगड़ा ज़ात जो पढ़ियो मूंसां गॾु आहे उन में माइट साईं किबला जॾहिं बि जाते बि वञूं न का सोनी शे ॾिसे त चए सुभान अल्लाह अड़े पादर तूं हणाई थी छो चवां आलम चवंदा आहियो अल्लाह जे तखलीक में गौर शुक्र कयो ऐं सुभान अल्लाह कयो अल्लाह से तव्हांखे सुभान अल्लाह चवण जे करे वण बि पोखे थो ॾिए ऐं अज़ाब बि तव्हांखे न कंदो हाणे वरी चवंदे हलेंदो मां चयो न रस्ते में जो हीअं ॾिसी वाइसी थो चए सुभान अल्लाह त पादर त हणंदा न माण्हू जेते सच ते तुंहिंजी नियत ख़बर पए माण्हू खे तेसिताईं त पादर खाई वेंदा बहरहाल अल्लाह तबारक व तआला जी महिरबानी सां उन हाफ़िज़ जी आॾो ओ सुहिणी सूरत जी असांजी दिलि आहे क़ुर खे बि ख़बर आहे हे सूरत थी न आशिक़ मां बि ओड़ी सूरत करे वञा त जीअं भउ न थिए अल्लाह जो कसम अल्लाह हबीब हदीस त उहा सुहिणी सूरत में अचे आॾो वेहे थो पोइ हे ॾिसे थो हिनजी दिलि वॾी थी थिए घणी सुहिणो माण्हू सुहिणी शख़्सियत हेॾी काॾे चई साईं तूं केरु आहे छो मूंखे नथो सुञाणे तूं मूंखे नथो सुञाणे चई मां त ॾिठो ई न आहे ज़िंदगी में हीअं सूरत सां त मां हेड़े आरे पारे बाक़ी 10 साल अॻु में के सोने खे था ॾिसो न त बि यादि आहे ओ फलाणे हंधि सोने खे ॾिठोसीं साईं हक़ीक़त आहे छो त जेका छो त असांखे वणे अहिड़ी शइ थी वणे तव्हां कंहिंखां पुछंदो अल्लाह ॿुधाए न ॿुधाईंदो तव्हांखे तव्हां कंहिंखे चवंदो गानो ॿुधाए सॼो गानो तव्हांखे मवाली सवाली ॿुधाए ॾींदो छो त असांजी दिलि ओड़े आहे कंहिंखे अलहम्द न ईंदो कंहिंखे गुसल जा फर्ज़ न ईंदा छो त असांजी दिलि ओड़े न आहे न असुल ॻाल्हि आहे दिलि जी त उहो शख़्स सुहिणो उनखे फरमाईंदो त मां क़ुर जी तूं तिलावत कर हाणे क़यामत ताईं तो वटि मां मौजूदु आहियां तूं ॾिस मूंखे ठर मां तोखे ॾिसी छॾां आख़िरी ॻाल्हि सवाल बि आहे ऐं तव्हांखे इन जो जवाब बि मां ॾींदुसि पर हिकिड़ी वॾी ॻाल्हि साईं जे सदके तव्हांखे कंदो वञा अल्लाह वारनि जे सदके हाफ़िज़ जेके बि पोयूं हाफ़िज़ वेठा आहिनि न या आॾो यकीन रखो उन्हनि जे सदके असांजे हे कुंडनि ते केरु वेठा आहिनि इन्हनि खे छा चइबो आहे किरामन कातिबीन हिननि खे छा चइबो आहे वरी ॿुधायो ओ टाइम पीरियड तव्हां ॿुधायो हिनखे छा चइबो आहे किरामन कातिबीन छा यादि कयो किरामन कातिबीन हे नेकियूं लिखंदो आहे हे गुनाह लिखंदो आहे समझो था हे नेकियूं लिखंदो आहे हे गुनाह लिखंदो आहे हाणे मां जो मरी वञा हिते ई मुंहिंजो दम परवास थी वञे त पोइ हे काॾे वेंदा इहो सवाल आहे उन्हनि माण्हुनि खां जेके चवनि था त मौत छुटो इहो उन्हनि खां सवाल आहे किरामन कातिबीन जेके असांजे हर वक़्तु मौजूदु उन वीडियो पिया था भरनि त हे छा हिन छा कयो हिन छा कयो हिन छा कयो हिन छा कयो
जॾहिं मां मरी वियुसि त हिन जो कमु त थी विया वांदा सम्झो था न ॻाल्हि खे पोइ जॾहिं मां मरी वियुसि हाणे हिते वांदा काॾे था वञनि सवाल आई उन्हनि माण्हुनि खां तव्हां जवाब मां थो ॾेई वञा तव्हांखे जॾहिं माण्हू मरे थो हे निकिरनि था हितां किताब समेटे स्लेटूं समेटे पेनियूं समेटे अल्लाह जे बारगाह में पेश था थियनि सम्झो था मां क़ुरान जे बारे में छो न ॿुधायां छो त आयो क़ुरान जे लाइ आहे हे जॾहिं अल्लाह वटि पहुचंदा साईं हाणे तोखे त सॼी ख़बर आहे असांखे तो ई मोकिलियो हो जंहिंमें हुयासीं उहो त वियो प्यालो करे सम्झो था उहो त वियो हाणे तोॾे हाणे असांजे लाइ छा हुकुम आहे अल्लाह साईं थो फरमाए त हाणे तव्हांखे मथे बि न आहे अचिणो मथां सोचियो त हाणे पंहिंजनि सां गॾु थियो जेके मथे उन्हनि खे सिक हूंदी आहे मलाइकनि खे इहा त मन अल्लाह साईं इहो फरमाए त हाणे तव्हां हिते हुजो त पंहिंजनि सां गॾु हुजो अल्लाह साईं फरमाए तव्हांजी ज़रूरत हेॾे कोन्हे हेॾे घणो कमु आहे चईसि पोइ भला छा कयूं काॾे वञूं दुनिया में घुमो फिरो जे न घुमण फिरण जी ताक़त तव्हांखे न आहे इजाज़त न आहे साईं छा कयूं आख़िर अल्लाह साईं फरमाईंदो त तव्हां जंहिं में हुयो उहो दफ़न काथे आहे चईसि फलाणी जॻह ते जे हाणे क़यामत ताईं इन ते बियो छा कयो मुंहिंजी तस्बीह तव्हां कयो हाणे तव्हां मूंखे ॿुधायो मलाइक जो हुजूर वटि वञनि था जेको साईं ॾिसी आया आहिनि जेके बि विया हूंदा मदीने पाक अल्लाह से उन्हनि खे ॿीहर बि मोकिले असां जेके न विया आहियूं दुआ घुरो त असां बि वञूं तकड़ी दुआ कयो त तकड़ो वञूं त सम्झंदासीं त अॼु अल्लाह वारी दुआ कई आहे त तव्हां यकीन रखो त जॾहिं मरी वियो माण्हू त मलाइक छो था कनि मलाइक छो था अल्लाह जे हबीब जी रोज़े ते 70,000 मलाइक सुबुह जो 70,000 मलाइक शाम उते दुरूद सलाम पढ़ंदा अचनि जे कुछ भी न हुजे त पोइ छो था अचनि दुरूद कंहिंजो था पढ़नि उहा इबादत कंहिंजे नसीब में था लिखनि उहो उन बाने जे नसीब में था ए त गुनाहगार जी ॻाल्हि कई मां हे गुनाहगार जी ॻाल्हि कई मां पर अल्लाह जा नेक वली जेके हूंदा आहिनि न उते जेको बि ॻाल्हाईंदा आहिनि न दुनिया में जेको बि अल्लाह साईं उन जे हिकु हिकु हर्फ जे बदिले मलाइक पैदा कंदो आहे साईं उहे मलाइक जेके पैदा थियनि था उहे उन जे मज़ार ते सभु वेही अदब सां वेही करे दुआ पढ़ंदा था इन्हनि खे ॿिए वक़्त बेफ़िक्र में लिखियो आहे त दाता गंज बख़्श ते अहिड़ा मलाइक बा अदब बीठा आहिनि जेको रस्तो ई कोन्हे माना ईअं घुमण एॾा मलाइक बीठा यकीन रखो असां क़ुरान जी महफ़िल में आया आहियूं जेकॾहिं मां टाइम वधीक वठी वियो हुजां माफ़ कजो तव्हां जिते बि वञो क़ुरान जी महफ़िल में वञो इन नियत सां वियो जेतिरी घड़ी वियो अल्लाह से दुआ तव्हांजी क़बूल फरमाई यकीन रखो दुआ कयो अल्लाह से असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असां जेके बि हाफ़िज़ सगोर आहिनि जे थी विया आहिनि हिते ऐं जेके थियनि था पिया अल्लाह से उनखे उहो इल्मु नसीब करे ऐं अल्लाह से हर कंहिंजे बचनि खे क़ुरान नसीब करे असांजे बचनि खे तव्हांजे बचनि खे अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे बचनि में रिज़्क़ में औलाद में असांजे ईमान में बरकत अता फरमाए आख़िर में अल्लाह तबारक व तआला जा ई कामिल बाना दुआ फरमाईंदा असां तव्हांजा बेड़ा पार थींदा आख़िर में हिकिड़ो शेर कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे हैं वाखिर दाना